सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ पनुआकिल में सिंधी अदबी संगत पारां बेनज़ीर पार्क खां हाई स्कूल चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंधूअ ते कैनाल कढण ख़िलाफ़ पन्नू आकिल में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी अॻुवाणनि परियल दायो, सरवर सैफ़, असद चाचड़, ज़ुल्फ़कार कोराई, अताउल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शहीद बेनज़ीर पार्क खां हाई स्कूल चौक ताईं एहतिजाजी छिते नारेबाज़ी कंदे हिकु रैली कढी वई आहे। जंहिं हाई स्कूल में जेका ख़तमु थी उन मौक़े ते परियल दायो, साईं सरवर सैफ़ ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध ऐं सिंधूअ ते धाड़ा असीं कंहिं बि क़ीमत ते बर्दाश्त न कंदासीं। सिंधू असांजो साहु आहे ऐं सिंधू सिंध जो जियापो आहे। असीं उन ते कंहिं बि साम्राज्य या कंहिं बि कुवत खे धाड़ो हणण न ॾींदासीं ऐं अहिड़ो अमल कयो वियो त सॼी सिंधी क़ौम भरपूर नमूने उन जी मज़ाहिमत कंदी। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची